कराची ऐं लाड़काने खां पोइ सखर में भी ट्रामा एंड एमरजेंसी रिस्पॉन्स सेंटर जो इफ्तिताह थी वियो आहे। सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचू ऐं सीनियर सियासतदान पी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह पारां इन सेंटर जो इफ्तिताह कयो वियो आहे। इन पूरे ट्रामा सेंटर जो भी विज़िट कराईंदासीं तव्हांखे। 3 इन में ऑपरेशन थिएटरनि ICU ऐं 50 बेडेड 2 मेल ऐं फीमेल वार्ड भी क़ाइमु कया विया आहिनि। न गॾु जदीद मशीनरी पिणु इन ट्रामा सेंटर में रखी वई आहे। पूरे ट्रामा सेंटर जो विज़िट कराईंदासीं। न गॾु जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन ट्रामा सेंटर्स में कहिड़ियूं सहूलतूं मौजूदु आहिनि ऐं जेको आवाम आहे उन्हनि खे केतिरो हादसे जी सूरत में फ़ाइदो लाभ मिलंदो। इन गॾु सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचू ऐं सैयद खुर्शीद अहमद शाह भी इन ट्रामा सेंटर मुतलिक़ पंहिंजी स्पीच में ॿुधायो आहे त इन जेको आहे ट्रामा सेंटर आहे इन सां आवाम खे सुठियूं जेके बहितर सहूलतूं आहिनि उहे मिलंदियूं। छो जो कराची ऐं लाड़काने खां पोइ सखर में ही सेंटर क़ाइमु कयो आहे। सखर में शहर में ही सेंटर क़ाइमु करण खां पोइ रोड यूनिवर्सिटी वारे इलाइक़े में पिणु जदीद सहूलतुनि सां आरास्ता ट्रामा सेंटर हिकिड़ो ॿियो भी क़ाइमु कयो वेंदो जेको मोटरवे तोड़े नेशनल हाईवे समेत रोडनि ते जेके पेशनल हादसा आहिनि उन्हनि खे भी उहो कवर कंदो। अचो ही ट्रामा सेंटर ओवरऑल तव्हांखे ट्रामा सेंटर जो विज़िट करायूं ऐं हितां जी जेका इंतज़ामिया आहे उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा पिया चवनि। ये हमारे इंटीग्रेटेड ट्रामा केयर सिस्टम का दूसरा सेंटर है। पहला सेंटर लाड़काना में 3 साल से काम कर रहा है, वो 60 बेडेड कैपेसिटी है। ये 50 बेडेड कैपेसिटी का सेंटर होगा और यहाँ तमाम एक्सीडेंटल इमरजेंसीज हम कैटर करेंगे, चाहे गनशॉट इंजरी हो, चाहे रोड ट्रैफिक एक्सीडेंट हो, चाहे इंडस्ट्रियल ट्रामा हो, चाहे बस रोल ओवर हो। ये तमाम किस्म के जो एक्सीडेंटल इमरजेंसीज के केसेस हैं वो सारे हम यहाँ कैटर करेंगे। इसमें 3 ऑपरेशन थिएटर हैं, राउंड द क्लॉक 24 घंटे वो चलेंगे इंशाल्लाह। नीचे इसके अंदर एक्सरे मशीन, अल्ट्रासाउंड, ई-फास्ट फैसिलिटी और साथ ही हमारी बिल्डिंग के CT स्कैन मशीन जो कि आउट ऑफ ऑर्डर थी वो फंक्शनल हो गई है इंशाल्लाह। तो संडे या मंडे की सुबह से वो भी काम करेगी और हेड इंजरीज़ के जो पेशेंट होंगे वो भी यहाँ कैटर होंगे इंशाल्लाह। और हमारी कोशिश है कि जो सर्जिकल फैकल्टी यहाँ अवेलेबल नहीं है जैसे प्लास्टिक सर्जरी, हम वो ऐड करेंगे यहाँ पर। हमारी CT स्कैन मशीन ऑर्डर हो गई है, वो साईं खुर्शीद शाह की मेहरबानी से डोनेट कराई गई है OGDCL के साथ। वो 60 डेज़ के अंदर आ जाएगी। तब तक हमारा इंटीग्रेटेड सिस्टम है, कोलाब्रेशन है। हमारे पास मशीन लग भी गई और खुदा न खास्ता अगर सिविल हॉस्पिटल की ख़राब होगी तो हमारे पास CT हो जाएगा। जैसे लाड़काना में हमारी 2 CT चलती हैं, अगर चांडका हॉस्पिटल की ख़राब होती है तो हमारे पास CT हो जाती है। हमारी डाउन होती है मशीन, क्योंकि ये मशीनरी कभी कभी डाउन होती रहती है, आपको पता है, तो हफ्ता लग जाता है पार्ट्स आने में कभी। तो 2 मशीनें होंगी, पूरा कवरेज हो जाएगा इंशाल्लाह। पंजाब में एक मॉडल उन्होंने किया है आउटसोर्स का, उसके अंदर वो जो वेंडर्स और कंपनीज़ हैं उन्होंने एक मिनिमम प्राइस जो कि हम मेंटेनेंस पे और उस पर ख़र्च करते हैं उन्होंने वो मांगी है कि जी पर CT स्कैन आप कैलकुलेट करके वो दे दें। उसके अंदर टेक्नीशियन से लेकर के मशीनरी की मेंटेनेंस से लेके इक्विपमेंट खुद मशीनरी जो है वो सब वो वेंडर लगाते हैं। तो ये एक मॉडल मैडम को ब्रीफ किया गया है, इस पर वर्क हो रहा है। अगर वो सिंध गवर्नमेंट पूरे इसमें अगर इम्प्लीमेंट करती है तो एक अच्छी चीज़ है। उसका रीज़न ये है कि अभी बहुत सारी देखें सिविल अस्पतालों में CT स्कैन मशीन लगी हुई है, मेंटेनेंस का बजट ना होने की वजह से वो सारी मशीनें बंद पड़ी है। तो अगर इसको एक प्रॉपर तरीके से चला दिया जाए तो मरीज़ों को फ़ायदा होगा इंशाल्लाह। जी, हमारा पूरा इंटीग्रेटेड ट्रामा केयर सिस्टम पर हम काम कर रहे हैं। हमारे 5 जो रीजनल सेंटर होंगे डिवीजनल हेडक्वार्टर पर। लाड़काना स्टार्ट हो गया, सखर आज स्टार्ट हो रहा है, जामशुरू पे हमें बिल्डिंग हैंडओवर हो गई, उस पर हम वर्किंग कर रहे हैं। फिर नवाबशाह और मीरपुर खास उसमें इनकॉर्पोरेट हो जाएंगे। इसके बाद जो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल की इमरजेंसीज़ हैं वो सारी हम इनकॉर्पोरेट करेंगे। और 4 सेंटर हमारे होंगे हाईवेज़ पर, नूरियाबाद, मोरो, मीरपुर माथेलो और गुलारची कोस्टल हाईवे पर। ये जब कंप्लीट हो जाएगा तो कोई भी एक्सीडेंटल इमरजेंसी 1 घंटे के अंदर हमारी फैसिलिटी पे पहुंचेगी, वहाँ स्टेबलाइज हो जाएगी और नियर बाय रीजनल सेंटर पर सेफली ट्रांसपोर्ट हो जाएगी जहाँ उसकी डेफिनेटिव ट्रीटमेंट हो जाएगी। ये अंदर है, इसको अलॉन्ग विथ हाईवे होना चाहिए, लेकिन सोलिटरी ट्रामा सेंटर नहीं चल सकता, इसको अलॉन्ग विथ हॉस्पिटल ही होना चाहिए। तो GMCC हॉस्पिटल में छोटा सेंटर है, अप्रोप्रिएट उतना नहीं है, इसके साथ जगह खाली है जिसके ऊपर 50 बेडेड हम और ऐड करेंगे और एक सेंटर
हाईवे पर बन रहा है जो कुरियन की मदद के साथ सही खुर्शीद शाह ने जो है उसको 3 साल लगेंगे बनने में। तब तक ये सर्विसेज स्टार्ट हो जाएंगी, बहुत सारे मरीज़ यहाँ कैटर होना शुरू हो जाएंगे और जब वो मेन हाईवे पर सेटल तो शहर के मरीज़ यहाँ सेटल हो जाएंगे और हाईवे के जो पेशेंट्स हैं वो वहाँ कैटर हो जाएगा। आखिरी सवाल, इदारे तो बन जाते हैं, उनका ख्याल नहीं रखा जाता, फिर चोरियाँ हो जाती हैं, वो इदारे गैर फाल हो जाते हैं। 10 साल हो गए हमारे कराची के ट्रामा सेंटर को, आप आके देख लें। जिस दिन स्टार्ट हुआ था जैसी उसकी मेंटेनेंस थी वो आज भी है। लाड़काना को 3 साल हो गए, करीब 1 घंटे के रास्ते पर जाके देख लें और इंशाल्लाह इसको भी हम मेंटेन करेंगे। ट्रॉमा सेंटर असां 50 बेडेड ट्रॉमा सेंटर हिते सखर में स्टार्ट कयो आहे। इनिशियली 4 असांजा तंहिंमें ICU जा बेड्स आहिनि एंड उते वेंटिलेटर जी फैसिलिटी बि अवेलेबल आहे, ठीकु आहे। एंड असां सां MOU थियल आहे जेको जिम्स वारनि सां असां कयो आहे, त असांखे बैकअप में उन्हनि जी फैकल्टी बि कवर ॾींदी, त कुझु जेको आहे पेशेंट्स असां हितां स्टेबलाइज़ करे अगरि असां वटि 4 ICUs कमु था थियनि त पोइ असां उन्हनि वटि बि मूव करे सघंदासीं। लाड़काना बि असांजे नियर बाय आहे, त असां ओॾे बि इंटीग्रेटेड ट्रॉमा सेंटर असां चयो ई न मॉड्यूल ई इन करे ठाहियो आहे त जीअं पेशेंट खे पंहिंजे डोर स्टेप ते उते ई उन्हनि खे ट्रीटमेंट मिली वञे। CT स्कैन असांजी जेको आहे हिन महिल थोरी पेंडिंग में आहे। साईं खुर्शीद शाह असांखे कराए ॾिनो आहे CT स्कैन जो, त उहो विदिन 2 months लॻी वेंदी असांजी न्यू मशीन उन जे बैकअप ते। असांखे सिविल वारा तेसि ताईं उन्हनि सां असांजो जेको MOU थियो आहे त उहे असांखे 2 months जे लाइ बैकअप ॾींदा। असांजी त फंक्शनलाइज़ अॼु खां वठी आहे। तव्हां हाणे ई असां वटि पेशेंट वठी अचो त असां तव्हांखे हाणे ई ट्रीट करे ॾींदासीं। बिल्कुलु एवरीथिंग सॼो अमलो असां तक़रीबन 150 अमलो आहे असां वटि हिन महिल। तंहिंमें डॉक्टर्स बि आहिनि, असांजा फैकल्टी मेंबर्स आहिनि, स्टाफ आहे एंड आया वार्ड बॉय सभु एवरीथिंग, OT टेक्नीशियन सभु अवेलेबल आहिनि। बेसिकली जीअं त ट्रामा सेंटर जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो इहो हूंदो आहे त को एक्सीडेंट थिए थो या का मिसाल तौर का नेचुरल कैलेमिटी थिए थी, को अर्थक्वेक थो अचे या का जाइ थी किरे थी थिए, त अहिड़ा इंजर्ड जेके माण्हू ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ पहिरियों जेको कलाक ॿ जेको आहे उहो तमामु घणो इम्पॉर्टेंट हूंदो आहे। उन में लाइफ जेका आहे न उहा बचाए सघिजे थी। हे उन मक़सदु करण इहा जेका आहे न दुनिया में इहो सिस्टम आहे ट्रामा सेंटर जो। असां हिते सखर में फ़िलहालु नंढे पैमाने ते इहो शुरू कयो आहे। हिते असांजो हब आहे सखर, बलोचिस्तान, पंजाब ऐं सभु हिते मिलनि था पिया हिते। असांजी वॾी रेलवे स्टेशन बि हिते आहे, उनखां अलावा रोड बि जेको आहे न हितां वञे थो पियो। एक्सीडेंट्स इहो जेके थियनि था पिया त हिते तक़रीबन असां सम्झो त पाकिस्तान जी सॼी ख़िदमत थींदी न। सो हिते असां जेको आहे एमरजेंसी में ICU बि हिते ठाहियो आहे जंहिंमें वेंटिलेटर्स बि आहिनि, CT स्कैनर बि आहे, लेबॉरेटरी जूं सहूलियतूं आहिनि। ॿियो असां सां इन्हनि सां पंहिंजो सिविल हॉस्पिटल जेका आहे असांजी सखर जी, इन्हनि सां असां पंहिंजो MOU साइन कयो आहे। इहे असांखे फुल पंहिंजूं जेके सपोर्ट कंदा, असांखे सर्विसिस जेके आहिनि उहे शेयर कंदा ऐं वॾे जज़्बे सां जेका आहे न इहा शइ जेका आहे इनिशिएट थी आहे। सिंध गवर्नमेंट ख़ासि तौर ते असांखे काफ़ी सपोर्ट कई आहे। असांजी मिनिस्टर साहिबु आहे, कल्ह जीअं आयूं इफ़्तिताह कयो हुयो, उन्हनि जो तमामु वॾो हथु आहे हिन में। साईं खुर्शीद अहमद शाह साहिबु, मां हुन नालो ज़रूरु खणंदुमि, असांखे हर जाइ ते उन्हनि सपोर्ट कई आहे। साईं नासिर शाह वारा आहिनि, मेयर साहिबु आहे, जेकी बि सॼी मशीनरी आहे उहा असां सां गॾु आहे। असां उन्हनि जा बि थोराइता आहियूं ऐं मां सम्झां थो त मीडिया बि असांखे जेकॾहिं सपोर्ट कंदी त हिन शइ खे असां खणी हलंदासीं त इनशाला जेको आहे न असां सखर जे माण्हुनि जी ख़िदमत करे सघंदासीं। सिविल हॉस्पिटल GMC जी जीअं OPD जी तव्हां ॻाल्हि पुछी त 6 खां 7 हज़ार असांजी OPD आहे डेली बेसिस ते। ऐं असां मिनिस्टर हेल्थ खे कल्ह इहा रिक्वेस्ट कईसीं ऐं 1952 जी हॉस्पिटल असांजी ठहियलु आहे, त नो डाउट असांजो जेको ट्रामा सेंटर आहे या असांजी हॉस्पिटल ठहियलु आहे पुराणी, असां उनखे रिक्वेस्ट इहा बि कई आहे त नओं टावर जेको आहे न वर्टिकल टावर हुजणु खपे। ऐं ॿियो इहो आहे त असां उनखे जेको आहे असांजो फ़िलहालु स्टार्ट आहे असांजो ट्रामा सेंटर सखर जे माण्हुनि जी फैसिलिटी आहे ऐं अर्जेंट बेसिस ते असां हिन खे रन कयूं पिया। ऐं जेको इन जो एक्सटेंशन आहे इहो असांजी वधीक असांजा सखर जा जेके पॉलिटिशियन ऐं सखर जो असांजो हेल्थ डिपार्टमेंट आहे त ॿी ज़मीन एक्सटेंशन असांजो फेज़ हूंदो जंहिंमें असांजो अञा हे ट्रामा सेंटर एक्सटेंड थींदो, बेड बि वधंदा ऐं ओपन एरिया ते बि वेंदो इनशाला। त इहो सखर जे माण्हुनि लाइ असांजे लाइ ख़ुशकिस्मती आहे ऐं एतिरो जल्दी एतिरो स्टेट ऑफ आर्ट एतिरो बहितरीनु
बहितरीन तरीक़े सां जीअं माण्हू चवंदा आहिनि आगा खान जे लेवल वारो मां त चवंदुमि त बहितर खां बहितर आहे ऐं बहितरीन फैसिलिटियूं आहिनि। ऐं जीअं साईं ॿुधायो असांजे डायरेक्टर साहिबु डॉक्टर महमूद कुरैशी साहिबु, मतिलबु जेका आहे हर शइ हिकिड़ी छित जे हेठां, जीअं असांखे ऑपरेशन थिएटर हुजे, एमरजेंसी हुजे ऐं तव्हांजो CT स्कैन हुजे ऐं लेबॉरेटरी हुजे, हर शइ हिते मौजूदु आहे। ऐं नो डाउट असांखे जेको हॉस्पिटल में बि जेका एमरजेंसी अचानक ख़ुदा न ख़ास्ता एक्सीडेंट थींदा आहिनि, जीअं साईं ॿुधायो, त उहे तमामु बहितरीन नमूने ऐं जल्द अज़ जल्द जेकॾहिं उनखे टाइमली असां मैनेज कंदासीं, कराची में माण्हू शिफ्ट थियनि त उनखां बहितर आहे त हिते बहितरीन तरीक़े सां असांजो इलाजु थी सघंदो। बिल्कुलु असांजो जेको लोड आहे, एमरजेंसी आहे, उहा हेॾे शिफ्ट थींदी, नो डाउट त असांखे हिते तमामु घणी सपोर्ट मिलंदी ऐं सुठो एनवायरमेंट आहे। ऑपरेशन थिएटर्स तमामु घणा आहिनि, ICU जी फैसिलिटी बि आहे, वेंटिलेटर्स बि आहिनि, त नो डाउट असांजी तमामु घणी सपोर्ट थींदी। ऐं इनशाला असांजो जेके बि GMC जा बि असांजा डॉक्टर साहिबान आहिनि, उहे असां मिली करे हिन खे इनशाला डे बाय डे बहितर खां बहितर बणाईंदासीं। असां वटि साईं GMC हॉस्पिटल में 48% जेका आहे डेफिशिएंट स्टाफ आहिनि, डॉक्टर्स हुजनि, पैरामेडिक हुजनि, जेके बि आहिनि, इहा असां रिक्वेस्ट कई आहे पंहिंजे मिनिस्टर हेल्थ खे, कल्ह बि असां ॿुधायो आहे। बहरहाल उहे बि शयूं इनशाला उनखां असांखे जेको मिलियो आहे त उहे बि असांजो पूरो थींदो हाणे जल्दी। ऐं जेको असांजो ट्रामा सेंटर रेस्पॉन्स सेंटर सखर में कल्ह इफ़्तिताह मैडम साहब करे वई, इहो पहिरियों अॻु में कराची इंस्टीट्यूट ऑफ ट्रामा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कराची शुरू थियो। उन में असांजे हेल्थ माण्हुनि ऐं असांजे पॉलिटिशियन ॾिठो त इहो हिकिड़ो मेन इदारो आहे, हिकिड़ो जेको मरीज़नि जी बहितर सर्विस ॾेई सघूं था। उन खां पोइ इन्हनि प्लानिंग कई त बिलावल साहब मोहतरम उन्हनि मीटिंग कई त इहो हर डिस्ट्रिक्ट में, हर टर्शरी हॉस्पिटल में ट्रामा सेंटर हुअणु घुरिजे, जंहिंमें असांजे एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर साबिर मेमन साहब, सेक्रेटरी हेल्थ, मिनिस्टर हेल्थ सां मीटिंग करे, जेको लाड़काणो 3 सालनि खां तमामु सुठी सर्विस ॾिए थो लाड़काणे में, जेके एक्सीडेंट केसिस आहिनि उन्हनि खे डील थो कयो वञे। उन खां पोइ सखर में ट्रामा सेंटर GMC गुलाम अनवर मेडिकल कॉलेज में एस्टेब्लिश थियो, जंहिंजो इफ़्तिताह कल्ह थियो। हाणे इन्हनि जी प्लानिंग इहा आहे त हर टर्शरी हॉस्पिटल सखर खां पोइ हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास इते, उन खां पोइ इहे जॾहिं ट्रामा सेंटर एस्टेब्लिश खुलण खां पोइ हर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में ट्रामा कंदो, जीअं इमरजेंसी एक्सीडेंट केसनि जो असां बहितर इलाजु कयूं। हा मिस्टर फारूक, ही जेको ट्रामा सेंटर हिन वक़्तु असांजो 50 बेडेड आहे, जंहिंमें असांजा 2 वार्ड आहिनि, हिकु मेल वार्ड, फीमेल वार्ड, ऐं उन्हनि में तक़रीबन हिकिड़े में 20 बेड आहिनि, हिकिड़े में 17 आहिनि, ऐं कुझु असां बेड रिकवरी में, प्री ऑपरेटिव रूम में, ऐं ॿियो सर्जिकल ICU में आहिनि। टोटल असांजा 50 बेड थियनि था, जंहिंमें उन्हनि में फैसिलिटी री एंट्री ऑपरेशन थिएटर आहिनि, जेके वेल इक्विप्ड 24 आवर्स। इंशाअल्लाह ताला आहिस्ते आहिस्ते सुठो कमु थींदो विथ दी कोलाबोरेशन ऑफ गुलाम अनवर मेडिकल कॉलेज सां। हू असां सां गॾु आहिनि ऐं असां उन्हनि सां गॾु असांखे ॾिसणो आहे मरीज़ जो कमु, जेको मरीज़ हूंदो उनजो ट्रीट कंदासीं। उन में असांजा 4 वेंटिलेटर सर्जिकल ICU में आहिनि, उहे असां जेको एनेस्थेटिस्ट बेहोश करण वारो डॉक्टर जेको चवंदो त हीउ पेशेंट हिन वक़्तु वेंटिलेटर ते ईंदो त असां वेंटिलेटर ते रखी सघूं था, जॾहिं उन मरीज़ लाइ डिस्चार्ज थियो त हू शिफ्ट करे सघे थो वार्ड में। ताज़ो ई हाणे ट्रामा सेंटर जो इफ़्तिताह थियो आहे ऐं असांखे पंहिंजी वाइस चांसलर नुसरत कुमार शाह साहिबा जो इंस्ट्रक्शन्स आहिनि, छाकाणि त असां कंस्टिट्यूंट पार्ट शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जा असांजो MOU साइन थियो आहे ट्रामा सेंटर सां। त जेकी असांजी फैकल्टी आहे, टीचिंग फैकल्टी, प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर, सीनियर रजिस्ट्रार आहिनि, असां तक़रीबन 50% डेफिशेंट आहियूं। असां मिनिस्टर हेल्थ जे अॻियां बि कल्ह इहा ॻाल्हि रखीसीं त असांजी फैकल्टी तमामु शॉर्टेज आहे, त उहा अप्रूवल ॾींदी गवर्नमेंट ऑफ सिंध। त असां मैडम वाइस चांसलर साहिबा खे रिक्वेस्ट कई आहे, उहो असांखे बिल्कुलु सपोर्ट थी करे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे, छाकाणि त इहा फैकल्टी जनरल सर्जन्स, प्लास्टिक सर्जन, फैशो मैग्ज़िलरी सर्जन सिंध गवर्नमेंट साइड खां बि आहिनि, जेके सिविल हॉस्पिटल में अपॉइंट थी सघनि था। जेकॾहिं असांखे ॿिन्ही साइड, हिकु साइड आहे यूनिवर्सिटी जी फैकल्टी, ॿी सिंध गवर्नमेंट जेकॾहिं असांखे सिविल हॉस्पिटल में अलहदा ॾींदी, जीअं प्लास्टिक सर्जन आहे, फैशो मैग्ज़िलरी सर्जन आहे, जनरल सर्जन आहिनि, यूरोलॉजिस्ट आहिनि, कुझु फिज़िशियन्स आहिनि, त असांजी फैकल्टी अपग्रेड थी वेंदी, वधीक थी वेंदी। छाकाणि त अॼुकल्ह असां वटि जेकी शॉर्टेज आहे, मोर देन 50% शॉर्टेज आहियूं। असां वटि 5 OTs असां वधाए विया आहियूं, 600 जी असां वटि OPD आहे डेली, 750 असां वटि एडमिशन आहे। हुन खां पोइ जॾहिं हिकु वार्ड में 1 या 2 फैकल्टी मेंबर आहिनि,
मॉड्यूलर सिस्टम एग्ज़ाम अची वियो आहे त असांखे उन 5 साल जा क्लास वठणा पवनि था फैकल्टी मेंबर खे, OT संभालणी पवे थी, राउंड करिणो पवे थो, फाइनल ईयर जी पोस्टिंग करणी पए थी, पोस्ट ग्रेजुएट खे पढ़ाइणो थो पए। ऐं एट द सेम टाइम मीडिया बि सवाल करे थो साईं OPD में डॉक्टर छो रहनि, फैकल्टी डॉक्टर प्रोफेसर एसोसिएट छो नथा वेहनि, त हिकिड़े डॉक्टर जूं एट ए टाइम हिकु ॾींहं में 5 खां 6 ड्यूटियूं आहिनि, त उहो हिकु जॻह ते तव्हांखे मिलंदो डॉक्टर। इन लाइ असां वाइस चांसलर साहिबा खे बि रिक्वेस्ट कई आहे, मैडम असांखे बिल्कुलु भरपूर चयो आहे त असां ट्रामा सेंटर खे बिल्कुलु हेल्प करणी आहे, MOU साइन थी वियो आहे। बाक़ी असां मैडम मिनिस्टर साहिबा खे जे अॻु बि मां कल्ह रिक्वेस्ट कई त मैडम असांखे गवर्नमेंट ऑफ सिंध जेकॾहिं सिविल हॉस्पिटल साइड ते जनरल सर्जन, फैशोमैग्जिलरी सर्जन, यूरोलॉजिस्ट, जनरल फिजिशियन्स असांखे हेॾो ॾींदी त उन में बि असांखे तमामु घणी हेल्प मिली वेंदी। हा 50% हेॾो खोट आहे सिविल हॉस्पिटल में, 50% असांजी फैकल्टी जी खोट आहे। ऐं उन में तव्हांखे ख़बर आहे त वरी जीअं वैकेशन हले थी 50% वैकेशन ते था हलिया वञनि त असांखे 25% ते हाणे कमु था कयूं। त इन लाइ असांखे फैकल्टी में इंशाअल्लाह ताला मैडम वाइस चांसलर साहिबा जा इंस्ट्रक्शन आहिनि, इंशाअल्लाह ताला असां सिंध गवर्नमेंट खे लिखियो आहे मैडम साहिबा त जीअं असांखे अप्रूवल मिलंदी त उहो सिलेक्शन बोर्ड थींदो ऐं असांखे वधि में वधि असां ट्रामा असां सां आहे, असां ट्रामा सां आहियूं। हे अलहदा न आहे, हे गुलाम मेडिकल कॉलेज, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी उनखे ओन थी करे असांजी फैकल्टी बिल्कुलु इन्हनि सां साथ ॾींदी ऐं ट्रामा रस कहिड़ो सवाल उथारियो ऐं मिनिस्टर साहिब कहिड़ी ख़ातिरी करे त मां इहो मैडम खे ॿुधायो त चाहे मीडिया जो इहो सुवालु हूंदो आहे, तव्हांजो सुवालु हूंदो आहे त साईं करप्शन आहे, डॉक्टर MS जा डॉक्टर फैकल्टी दवाउनि जा पैसा खायूं थी वञे, अलाए छा था कनि, 40 करोड़ जी बजट आहे, इहो महीनो मिलंदो आहे असांखे। हाणे मां तव्हांखे कैलकुलेशन ॿुधायां, 6000 जी OPD आहे डेली, 700 खां 750 एडमिशन्स आहिनि। एडमिशन खे सिर्फ़ु इंडोर खे तव्हां कटियो, जेकॾहिं इहा ई तव्हां कैलकुलेट कयो ईयर जे हिसाब सां OPD ऐं पर पेशेंट जी बजट 10 खां 15 रुपया बि नथी ठाहे। इंडोर खे मां कटियां थो, इंडोर असां वटि हिप रिप्लेसमेंट जी सर्जरी थिए थी, न्यूरो सर्जरी थिए थी, पेडियाट्रिक सर्जरी थिए थी, 5 मॉड्यूलर OTs असां वटि हलनि थियूं, जनरल सर्जरी जा 60-70 केस डेली था थियनि, गैनी जा केस 10-15-20 केस डेली था थियनि, त एतिरियूं सर्जरी एंडोस्कोपीज़ थियनि थियूं। इहा बजट तमामु घटि आहे। जेकॾहिं असां मैडम साहिब जे अॻु मां इहा ई रखियो त मैडम जेकॾहिं तव्हां कंपेयर कंदो नवाबशाह सां, डाओ सां, जिन्ना सां, लाड़काणे सां, त असांजी उनजो 1/4 को बि घटि आहे। जेकॾहिं आउटकम तव्हां ॾिसंदो असां वटि बलोचिस्तान बि ट्रेन थो करे, डेरा बुगटी, उस्ताद मोहम्मद, हेॾो रहीमयार ख़ान जा पेशेंट बि असां वटि अचनि था। त बजट तमामु घटि आहे। उन लाइ असां मैडम खे चयो त साईं ख़ुर्शीद शाह बि असां ख़ातिरी करे, नासिर शाह साहिब बि ख़ातिरी, असांखे उहो त तमामु इंडिविजुअल लेवल ते असांजा सियासतदान तमामु घणो हेल्प कंदा आहिनि। ऐं कमिश्नर सखर ऐं DC सखर जो नालो मां ज़रूरु वठंदुसि, त उन्हनि बि असांखे तमामु घणी हेल्प कई आहे। उहो बजट इनहांसमेंट में मां मिनिस्टर हेल्थ जे अॻु इहो रखियो त मैडम असांखे अश्योर करायो आहे त तव्हां असांखे लिखी मोकिलियो, फैकल्टी जे बारे में लिखो, स्टाफ जे बारे HR जे बारे में लिखो, फंड्स जे बारे में लिखो, छाकाणि असां वटि हाणे सर्जरी हिप रिप्लेसमेंट सर्जरी बि थिए थी, न्यूरो सर्जरी बि थिए थी। असां ॾाढा लख रुपए जी सर्जरी फ्री में कराई आहे, तव्हां मीडिया कवर कयो, हिप रिप्लेसमेंट हिते थी, न्यूरो सर्जरी जा शंट विझरायूं था। अॻु में RE बजट ईंदी हुई, MNDAR जा पैसा ईंदा, हिन साल उहा बिल्कुलु RE बि ख़तमु थी वई आहे, MNDAR जा पैसा बि ख़तमु थी विया आहिनि। त तव्हां सम्झो था त 6000 जी OPD, 700 एडमिशन, एतिरियूं सब स्पेशलिटी, जनरल सर्जरी, न्यूरो सर्जरी, आर्थोपेडिक सर्जरी, एतिरी फैसिलिटी पोइ बि असां ॾियूं था। असां चवंदा त बजट खे वधायो वञे, असांखे HR वधाए ॾिनो वञे ऐं फैकल्टी वधाए ॾिनी वञे। हाँ जी, सूबाई वज़ीर सैयद डॉक्टर अज़रा फज़ल पैचू हो, सीनियर सियासतदान सैयद खुर्शीद अहमद शाह जी तकरीब खे ख़िताब कियो। कोई तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं न, गॾु जेके ट्रामा सेंटर जी इंतिज़ामिया आहे ऐं गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज जा अमलदार आहिनि, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। जो चवणु आहे त ट्रामा सेंटर में जदीद सहूलतूं हिकु छित अंदरि ॾिनियूं वयूं आहिनि, त जीअं हादसे जी सूरत में जेके बि मरीज़ ईंदड़ आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते हिते सहूलतूं फ़राहम कयूं वञनि, त जीअं हू सिहतयाब थी पंहिंजे घर तरफ़ रवानो थी वञनि। हिकु छित ते एक्सरे, अल्ट्रासाउंड, CT स्कैन, MRI मशीन तोड़े जेके ॿियूं जदीद सहूलतूं आहिनि, उन्हनि में 3 ऑपरेशन थिएटर आहिनि, हिकु ICU ऐं 50 बेडेड 2 वार्ड आहिनि, जंहिंमें फीमेल ऐं मेल वार्ड शामिल आहिनि, जिन ज़रिए जेको इम्कानी जेके हादसा थींदा आहिनि रोडनि ते, उन्हनि में जेके ज़ख़्मी थियनि था पिया, ज़ख़्मियुनि खे हिते बहितर इलाज ॾियण जे लाइ ही ट्रामा सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। सखर सिविल अस्पताल जी इंतिज़ामिया ऐं ट्रामा सेंटर जी इंतिज़ामिया इहो बि चयो त
पंजाब ऐं बलूचिस्तान सां तालुक़ु रखंदड़ वॾी तादाद में मरीज़ भी हिते इलाज जे लाइ अचनि था पिया। तंहिं करे तमामु घणो जेको OPD हुजणु सबबु सिविल अस्पताल ते बि लोड हुयो। ट्रामा सेंटर ठहण सां उहो सिविल अस्पताल जेको लोड आहे उन में बि घटिताई ईंदी। कैमरामैन हयात कोखर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।